अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारे रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मां हिन टाइम बीठल आहियां अलफ़ता मॉडल टाउन बाईपास ओबारो ते ऐं तमामु माशाल्लाह बहितरीन मौसम आहे ऐं सियारो बिल्कुलु अची चुको आहे ऐं सियारे खे असीं इंजॉय बि कयूं पिया। ऐं हिते असां जेके अलफ़ता मॉडल टाउन में कुझु दोस्त जेके आहिनि ओबावड़े जा ऐं स्टूडेंट हज़रात जेके हिते क्रिकेट बि खेॾी रहिया आहिनि, मुंहिंजे बैक साइड में मां ॾिसी रहिया आहियो। ऐं हिते बीठल असांजो कुझु दोस्त आहिनि ओबावड़े जा ऐं उहे पंहिंजी ज़बानी पाण तारीफ़ बि कराईंदा, जेके मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि। हमेशह उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात बि रहंदी आहे। अॼु इतफ़ाक़न उन्हनि सां जेको आहे घणे अरसे खां पोइ उन सां मुलाक़ात थी आहे ऐं हू दोस्त मूंसां मिलणु आया आहिनि। ॾिसो त दोस्त मुंहिंजा कहिड़ा आहिनि जेके मूंसां मिलणु आहिनि, मां दोस्त सां शेयर कंदुसि। अदा अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? अदा नालो पंहिंजो ॿुधायो। वकार अहमद सुमरो। अदा ॿियो ही भाउ इहे त नालो सुञाणींदो आहियां, सफ़दर अली सुमरो। अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। माशाल्लाह तव्हां बि मतिलबु सियारे खे इंजॉय करणु आया हो? हा माशाल्लाह, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। कीअं मौसम कीअं लॻे थो पियो इंजॉय में? ॿुधायो थोरो। मौसम भलो आहे? छा तव्हां मुंहिंजा ड्रामा बि ॾिसंदा आहियो या रुको बसि ईअं ई? कहिड़ा कहिड़ा ड्रामा ॾिठा आहिनि? ज़ाहिर ज़िंदगी ड्रामो ॾिठो? जेको मीरा खे पनाह ॾियां थो पियो, उहो ई ड्रामो न? हा दा वकार अहमद, ॿिया कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो बाबा। हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। हाणे मूंखे ॾींदा इजाज़त काज़ी सत्तार खे नेक्स्ट वीडियो जे लाइ। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां थो पियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। ऐं हीअ जेके दोस्त मूंसां जेके हिन वीडियो में बीठल आहिनि, इन्हनि दोस्तनि जे लाइ को पैगाम हुजे, को उहो जेको आहे अव्हां कमेंट में ॿुधायो मूंखे, त मां हिन दोस्तनि ते इहो पैगाम ज़रूरु पहुचाईंदुसि। नेक्स्ट वीडियो जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।